अरे दे खां सवाइ ते ॿियो केरु आहे जो हे ज़मीन संभालींदो? ज़ुमर त वॾी हाम हुई, हाणे ॻोल्हियो लभेव थो? रेसरा ताही वियो आहे, शाम ताईं मोटी ईंदो। ज़ुमर जे करे नवाब खान जेके न बंदूकूं खणी आयो उन खे मां पाण ई मुंहुं ॾींदुसि। तव्हां पंहिंजो सोचो, पंहिंजो। तव्हांजी न वाघ ॿीहर मुंहिंजे हथ में अची वई, अहिड़ो कुटींदोसांव, अहिड़ो कुटींदोसांव जो उठ पतण ते कुटबो आहे, ॾाढा ई मरोटे छॾींदोसांव। जो लाल खान उठनि खे बि जोराबा पाराए छॾिया, तव्हां वरी छा आहियो? अलाई कोन कंदो को तूं कमदार। बस आतम बात बंदि कर त मुंहिंजे मथां ॼाइन लत। इहो न सोचो त तव्हांजी लाल खान मां जान छुटी वेंदी। न लाल खान, असांखे पूरी पक आहे त अॻे पोइ तूं ई कमदार थींदी। ॿिए कंहिंखे खुटी खयो आहे जो हीअ अची ज़मीन संभालींदो? ज़ुमर जो आयो संभालण लाइ। ओ बाबा, ज़ुमर बि हाणे पछताए पियो, तव्हांजी दाह ॾियण लाइ न, पर कमदारी तो हथ खणाए वियो आहे, रेस खे ॿुधाइण वियो आहे। ज़ुमर जी हालत ॾिसी तव्हां हुन मां सबक न पिरायो। सम्झां थो तव्हांखे नए सिर सबक पढ़ाइणो पवंदो। अहिड़ी ॻाल्हि न आहे लाल खान, असां बि सम्झूं पिया बाबा। सम्झी वेंदो त तव्हांजी भलाई आहे, न त मूं उठनि खे बि जोराबा पाराए छॾिया, तव्हां वरी चाहियो। अरे ॾिसो छा था, कमु कयो। हाणे तव्हांखे कुझु ॾींहं हिते असर छो त शेर वारा अस्पताल खां वापसि अची विया। हाणे कंहिं वक़्तु बि पंहिंजो प्लान करे सघंदा। एतिरी थी अथनि अञा कोन मुड़ंदा? निभागा ज़िद्दी आहिनि, उन्हनि खे झुकाइण को सवलो कमु न आहे। मोकल अथनि, हली हली अचनि। हरदाई छॾ दाद, जेकॾहिं बेवकूफ़नि जे रुख चढ़ी वए न त उटड़े विझंदाई। निभागनि में भॼण वारी बूटी न आहे। उन ॾींहुं थण हमरान जो हुयासीं, तॾहिं वञी निभागनि ते काबू पातोसीं। पोइ बि विड़िया छोरा चोट ते। आख़िर तव्हांजो रत आहे न? तॾहिं त चवां थो त एहतियात सां रहो, शेर वारा प्लान ज़रूर कंदा। जेकॾहिं तव्हांखे वरी धक लॻी विया त असांखे प्लान ॿीहर वठिणो पवंदो। पर तो त चयो त मुड़ी वेंदा। इहो खेल हलंदो रहंदो वादल। इहे छोरा आसानी सां कोन मञींदा, पर सफ़ा जॾहिं फिल्म गिची में पवंदनि न, पोइ वञी कोॾा खोड़ींदा। हिन वक़्तु त निभागनि असांखे थकाए विधो आहे। अञा किथे थी ॻाल्हि, अञा त शुरूआत आहे। तूं हाणे सां थकिजी पियो आहीं छा? अञा एतिरा थकिया न आहियूं जाबर खान जो ही हथियार फिटा कयूं। जेकॾहिं हथियार हथनि मां छॾियो अथई न त छोरनि हथां दॿिजी वेंदे। ईअं सम्झ त चिलाटा अथई, चिलाटा। रुख चढ़े न त चिंबड़ी वेंदाई, एसी ताईं कोन छॾींदई जेसी ताईं धूल न सुझाईंदी। छाया शेरावरनि जी तारीफ़ आहे या असांखे डिॼाइण जी कोशिशि पियो करे? ना ई छोरनि जी मां तारीफ़ कयां थो, न तव्हांखे ड्रेजारा पियो। तव्हांखे होशियार कयां पियो त हाणे लापरवाही खां कमु न वठो। ऐं हा, तव्हां मां को बि अकेलो न निकिरे। कुझु ॾींहनि लाइ पंहिंजा दोॾा खोले रखो, जीअं शेर वारनि जी नियत साम्हूं अचे त छोरा पलांद कनि था या पंहिंजा पेर पोयां था कनि। ईअं ई पंहिंजी ताक़त सां रहो। जेकॾहिं साम्हूं अचनि न त इहे निकुड़जी वञनि। केरा 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 वाह बोल। अरे मुआ निभागा, तू इते में कोई छा थो करी? ॾिसी कोन थी ॾाइण। अरे मुआ मूंखे कहिड़ी ख़बर त तू मुंहिंजे घर जी भित में को हवा गुर पे तो साकी हिते छा थो करी? वॾी का ॾाइण न आई, तेरी ॿार फ्री उछला पिया या घर अंदर भी भित जे ॿाहिरां उछला पिया। सापा जे सिर मथो सद कोनी मुआ, मुंहिंजी मर्ज़ी आ, मुंहिंजो घर आ, मुंहिंजी भित आ। घर जे ॿाहिरां गद उछलाया या भित तां चढ़ी उछलाया? भित जे मथां उछलाया, ॼण तुंहिंजी बादशाही आ। ही मां दड़ गिटिया, को अचे थो को वञे थो, ऐं मां तुंहिंजी लापरवाही बर्दाश्त कोन कंदुसि। मुंहिंजी मर्ज़ी नथी कयां, तूं छा कंदे हले था? मां चवां थो या मूंसां ढिर न कर, न कर।
जूतो लाए एड़ो वण तो साजो हां तू मुखे तो चवी कर एता ये तगारी सारी बूथ ले चिबो करे विछे अच फिरी अच भाभी यो ही तो जाया फिरी आ जो मु आज फिटी है थई हां जो तो जे मुखा पादर खाई जेकरे मा फिरी बार आई मैंने तेरे तगारी से गंजी कुटी से भाभी यो जाया तो तू बाहर फिरी अच जेकरे तो बेवा के अंदर घर में पादर है त मानू छा चोंदा त बेवा औरत की कुटियो थई जंगो तू अज ते पी जे जे मुर्स मानू ने पी माचा चंगी तरह जे तो के खाया मो पी अच ने जो देर की थी अच तुझी वही अच्छा जो न थी अचे हे देख मो तो के खाना हे देख हां पी हां पी चला जो पास मत तो मुई सामा खवनी मोतरा खा ले पी हो पी वा ये खागा अरे पीते तो खा दे पादर मुखोर सारी बनी तो आजी ने पूरा अब्बा खुदा बनी जजी थोकी कहे जाए जी कोने छड़ी दो थाए हाने घर में अची कुटी दो थाए पी हुआ दिखागा तो के मत की तो ठाए हाथ वाह ने कदी बुझाओ सुबाई बनी जजी मां ने केने घर में हाणे रहण कोन नी दे अजय खुदा जे वास्ते जेडे भाभी के सह तू करे कडियो सो त कादे नी दो पाजे भा जे घरे अधा भी बंदूक भरियो वेठो तोखे ओना वञण जो शौक़ हो वो तो बंकई घणा धिका खादा त्योनी थियो निद्र भी कान कई तो भाई खुदा जे वास्ते हाने मुखे माफ कर जो मुझे पोए हाथ धोई पई आई अच बाबा तू ते वेत मतले मानी खणी अचा मुखे भुख न आया मां अखियों निद्र में वतियूं पयूं मां आराम कया 3 ॾींहनि खां वठी सुतो ई न आहियां रुली हाणे बेज़ार थी पियो आहियां अच बाबा तू आराम कर मां घर जो कम लाहे करी तोखे मानी करे दिया थी हाँ मां मुखे लेट आए मुखे निंड थी अचे हले वथाण साफ कर अदावारन लाए मानी त कया हां पाणी दी उन दिला मानी कया हां तो फाटई अदावार दिला मानी हले वनी वथाण साफ कर लॻियां थी असां तोखे पंहिंजी महिमानी करायूं तो करे अथल ही तने बगालाई थो अता अजाई सु दुहल हिन खे ख़बर पए त अंधे जी लठ खां ऐं दरे जे बख खां खुदा बचाए बाकी खिदमत पोइ हली कंदासीं से ही बटन ॾींहनि जो महिमान आहे वठी अचो रावणी मानी खाई इने निभा के लाभ बिरा मानी जो खणी अचो तू कोन खाईंदे छा तव्हां मोटी अचजो न मां वञी गिरा हणी बोला खयूं ई दासी ता मुलाय मानी आने जी जरूरत न आहे सिर्फ हिन लाइ खणी ॾिजो हा खणी अहिड़े नमूने सां अचजो जो कंहिंखे बि ख़बर न पवे अगा हिते कंहिंखे बि शक कोन पवंदो ये नंढड़ी ओड़ी आहे लेकिन दाद जे अगवा जो शक मोल वारनि खे पियो बि न त पोइ उन्हनि जो शक हिते न उहे सोचींदा हूंदा त असां हुनखे पंध खां हेठि खपे खणी तव्हां सिर्फ़ ख़्याल सां अचिजो वञिजो बाक़ी हेॾा कंहिंजो बि शक न पवंदो समझो अबा मुखे खबर पई आ त तू शहर वयो है हाँ मासी ॿियो लाल खान जी तव्हां ॼण नवाब खान खे ओए बचड़े नवाब छा चयो बा ईंदो या न मासी मूंखे त चई तूं हल हाणे हू ईंदो अलाए न मूंखे ख़बर न आहे अबा वरी भी तो पुछा त गई हूंदी न मासी तूं बि कमाल पई करी मां भला रेस खां कीअं पुछा कंदुसि छो भला पुछी पई मासी तुंहिंजो को कमु अथसि छा
अबा मुझे दरवेश जे पोयां लाल खान हथ धोई पियो आ। मां चाहियां थी त दरवेश खे बि शहर मोकिले छॾियां। जेकॾहिं हिते हूंदो न त मुझे दरवेश जो लाल खान उबज़ो न बनी विझे। मासी एतिरी अंधेर नगरी कोन्हे जो लाल खान मीर मोहम्मद जा उज़वा बणी दो। अबा तोखे दरवेश जी त ॻाल्हाइण जी ख़बर आ न। अबा जॾहिं ॻाल्हाइण शुरू करे थो न त का ख़बर कोन थी पएसि किथां अचे थो किथां वञे थो। अबा मां त माउ आहियां, बर्दाश्त करे थी वञा, पर ॿिया त बर्दाश्त कोन कंदसि न। हा मासी इहा ॻाल्हि सही आहे तुंहिंजी। मीर मोहम्मद अहिड़ो थो ॻाल्हाए जो असली कपड़नि खे बाहि लॻी थी वञे। इन्हीअ ॻाल्हाइण तां लाल खान वारनि कई चकर रोड़ायो अथसि, पर हे मुड़े ई नथो। उन करे अबा मूंखे बि ख़ौफ़ वरायो आहे त किथे लाल खान को धक ओलो सोलो न हणी विझेसि। माण्हू आहे छा सहंदो, पोइ वेठी पार कढंदसि। अबा इन लाइ शहर थी मोकिलियांसि। अखियुनि खां दूर हूंदो न त अबा रहंदो त ख़ुशि न। पहिरियां चई हा त मां ई वठी वञांसि मासी। तोसां किथे हले आ अबा? जेकॾहिं नवाब बचड़ो अचे हा उहो रिजाए वठी वञेसि हा। उन करे तोखां नवाब जो पुछो। मासी तव्हां त ॾेई आयोमांसि, अलाह कंदो ॿ टे ॾींहंनि में अची वेंदो। अजय, ओ भाई अदी ओ अदी अरे काने बनी वयो बात करना आ दो आज ये अति वयु तई कार साफ कर वापे दा बजो दा कई अत आमी साहब अत तो सही और हिन खटा के खड़ी वन खटो साफ कर अरे साहब ने और हिन खटा के खड़ी इन बिनी खटन जे विच ते रखूं पटेस अब बापो करो तो लगे ला दो आपके वाले की नबी ने करे समझिया सकरा पति बापू तो दिलो सुख हाने मजो तदी नी बापू जागी बस करे वे इस तो बात तो के बापू किए तो जागा रे खरया सुदाय बापू वे बापू अरे मैं बसात ये छा आसमान भी साफ लगो पिया बाकी ये कड़ो आयो पानी हां अरे ये छा मुझी खट जा पावा छो वधी विया हां ये खट्टा या उडण खटोली ए गोडण खटोला आएगा गुलाल परी को लाएगा पक्का साड़ी हो कम तहां जो बजा के थोका होड़े थोका ओ बाल तो बुध बाबा वो नो यो पथे किए पोते बस अदा करी तो करी थोका या शरारत पीसा कबिया जेकड़े मां हेठ लहा ऐ मुजू टांगू भोर भोर थी वनेना त बाबा यो पक्का कम चेना ने भूतन जो थई असा जे घर में रहन था बड़े जे घर में तहां जेड़ा थोका हुंदा उन घर में जिन हुंदा केड़ो जिनन के खुटी खायो कसम सा सना है कयो बाबा तू सोच अरे बस तू क्या रे हेठ लायो तो ऐसा था हेठ लायो हेठ लायो तो पो मथे चढ़े छो बाबा अरे छोरा तवा छाता समझो हे पे हो बा छायो भूतन दा भूतन इन घर में अरे वधिक मुजो दिमाग खराब न कयो मुखे हेठ लायो न त अरे न त छा वरी छाजी मां हेठ ट्रपोड़ी न मां हे बई जखू मुजो टुक कर थी पोंदियो इलाज तने भागा तहां के कराणो पोंदो न अदा कंदो आत लाए उस वारिस
अरे मर सावत अरे आस्ते तो भी अरे आस्ते छोरा बटे आस्ते माता मकरी पहुंचे कब हां भाई बस छोरा मत कर हां दे लो हां रखे सुम आराम कर एड़ी थी खारा उठे वडा थोका कौन सुते और खड़ी रखी सदा तुम बस करे भाई ये कमदारी हाणे छड ये कमदारी असा को करी आए वञ पांजे सासी के काया वञ पांजे किरते के लग बुधड़ी गदा धान वारो दौर भी गदा कोन धारिंदस उठ जी गाल करिया हाथी जी गाल करिया घोड़े जी गाल करिया गदा कोन धारिंदो माए ये तो छाचो बियो करो नालो वर्दी खडा में हण बे ना लेके तू मुजी गाल समझण जी कोशिश कर छड हाणे नन के मुजी गाल बुध वडी साड़ो दी बुधड़ी वडी साड़ो दी तू नती चाहे तू जो कुंदर पुट सुधरे वो अटा पी आए वारी ठोई है ना गदा दारे पर यो कम छड़े न कोन कन इन करे मु जाने इटकी पिटू न कर अरे जे कम न कंदे त खाइदा से की था मासा तो जाजो अन जा गुदा भरिया प्यान उता नथी खणी थी व तू पर आवा तो पी आंदा उता लपड़ी वठी व तू गड कना उन माना तू जो पेट तो पलजे न मुजी कुखरी पलजे एतरो तो करता कयो जो बिल्ली खाई दी तुजी मर्जी आ त असा न्याणी जे दरजो हाने वेही खाऊं न्याणी दरजो मु करे जो बुड़ी करे जो माता जे गुदाम ने जी गाल कई ने तू जा कन ने खा पानी आवाज समझी कोन दी को ठका दी बुदी अब तू कोन सुधरने तू सोचो त मुजी आयाती में तू सुधरी ने पर मां मरते मरी वेंदे पर तू कोन सुधरने ये बुधड़ी हाने गड़ा न गाल ना ये तू जो मोर पुटू रोई दी तो तू जी चांदी दी मा कर दे पर या केडा वाली गाल न करना भला पो तू ये कंदे शहर वनी पांजे भेड़ वट रहो हां शहर विंदस पर अकेलो कोन विंदस तो के गद वटी विंदस पर तरस अरे मां लालू जो इटू फिटू खत्म कया वो शहर हलदा थी तू कोन सुधरने गड़ा जाने आ तो सुधरन कौन सुधरन मां वो ये दया कौन जानेगा दिनू मां चाहे तो कुछ नहीं है जमीन संभालण लाइ मुराद के गोठ मोकलियो मुखे तो को एतराज कोने को हाजी बाबा मुराद पुट त भाजी भूती वठण जो चंगो आ ये जमीन उन मा छा जाने बाबा जमीन संभालण में केड़ी फारसी आहे वधिक हाजी बाबा समझा छरींदो बाबा तोखे उते लाल खान पैर खोण कोन दीदो लाल खान सा मोहन जी सगर खा तो उन के लेवल पे आणे विझंदुस मुराद के न करे तो मोकलिया तो जे लाल खान जी अञा नियत जी खबर पए हाजी बाबा लाल खान जी नियत खां तवा के सुमर वाकुफ करे वियो यो छा घटा छा जने सुमर के मां लाल खान जे मथों बियारो न तो सुमर लाल खान जे मथों कोन बियंदो मुझे के हित गालियों करियो आ न उते गालियों बियो कदो ऐ जेसई लाल खान मु अगो डोही साबित न थींदो त मां उन जी गीचे में हथ नथो विझी सका यो तो जाहिर आहे हाजी बाबा बगैर डोह जे अगर तां के में हथ वजंदो तो गोठाण जे दिल में जेकी तवां लाइ मोहब्बत इज्जत आहे हाजी बाबा वो नफरत में बदलजी वेंदी ऐ मां नथो चाहे त को मुखे जालिम चए गोठवारा चवन त हाणे नवाब साहब छितो थी पियो मुख जी बनायो तस जेका है हाजी बाबा वो मुराद के समझाए रवानो कयो मुराद तू तैयारी करे छे जेके लटा कपड़ा थी ठाए छे सुबह जमा ड्राइवर के चंदू तो के कोट छड़े छे उते तो के छा करणवा छा ना है करणो यो तो के मार रात समझाए छड़ी जी हाजी बाबा पर मां उते रहंदुस किथे होता कथे बाबा होता के रहने की जरूरत ना है तू मासी के घर रह जा उते मिठो मासा तो सा रात ये करू ओए हाजी बाबा हिता भला मुराद के समझाने की केड़ी जरूरत आ पाने मीरबन समझाए छड़ी दुस
अदा तूं भली वञ इन संगत जी असां पाण ई सार हलूं था। सही तो चई पर हा रुगो इन तरफ़ ध्यान न हुजे, चारई तरफ़ ध्यान रखिजो। ईंदे वींदे खे पिया ॾिसिजो, मथां ई हमराह जे पहुचनि वई तव्हां अखियूं पूरियूं पयूं हुजनि। दादा ये ॾिस ई दांद जहिड़ियूं अखियूं आहिनि, इहे कीअं पूरे वेहंदासीं? अदा तूं हलियो वञ, अदा सालू निंड कंदो आहे न तॾहिं बि अधु अखियूं खुलियल हूंदियूं अथसि। थी सघे थो त मां राति न अचां, हमराह खे मानी खाराए छॾिजो। मानी असां घणी खणी आया आहियूं वदा, पाण बि खाईंदासीं ऐं हिन खे बि खाराईंदासीं। तूं बेफ़िक्र थी वञ। हो मानी खाईंदे तो मरी वेंदुसि, तव्हांजी मानी कोन खाईंदुसि। ॾेॾे ॾेॾे तेरनि खे चूंबू, हाणे तोखे मानी खाराईंदासीं। दादा खाराइसि। तू तो बच्चो मानी खाए और हमारी मुझे बच्चे लाए वाट पर मुखा तुझा बच्चा नहीं बोलती शाबाश मानी खा शाबाश। अरे थिएता इहे कोन खाईंदो, हिनखे मां थो मानी खारायां। हे तुंहिंजो ॾींगो पुटु आहे न, ॾींगो। हाणे कमाल छो तो मारी मुझे बच्चे लगे धूड़ पई आहे तुंहिंजे बचड़े खे। आओ न मुझा बच्चा चाचो बाले तू हां चाचो बाले तू तो थे नो नो हलक ना मुझे बच्चे लगे बाले तो खा शाबाश मुझा बच्चा खा शाबाश खा मुझा बच्चा खा। रात गुम आहे, इहा ई ख़बर नथी पए त आख़िर वियो काथे। का बि ख़बर नथी पए, मुंहिंजे घर में असां जांच करे आहियूं। काल असां खां मोकिलाए घर ॾांहुं रुख रखियो, अञा ताईं न आहे पहुतो। मथां शहर निकिरी वियो हुजे। ख़बर खाना शहर कंहिंसां वियो हूंदो? 24 कलाक असां सां गॾु हूंदो आहे। हिते शेर वारा खंभे ते कोन खणी अस। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ शेर वारनि जे मथां नज़र रखणी पवंदी। सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे त इहो कमु शेर वारनि जो ई आहे, पर दाद खे लिकाईंदा किथे? किथे बि लिकाए सघनि था। घणो टाइम दाद खे लिकाए कोन सघंदा। तव्हां सिर्फ़ शेर वारनि ते नज़र रखो त काॾे अचनि था ऐं काॾे वञनि था।